अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त कंहिं बि जथे खे रियासत खे यरगुमाल बणाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद CMH ऐं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स अस्पताल रावलपिंडीअ जो दौरो कयो। मुज़ाहिरीन जे तशद्दुद में ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार ऐं रेंजर्स जे जवाननि जी अयादत। मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो आहे त कानून लागू कंदड़ इदारनि अमन अमान लाइ तमामु घणो कमु कयो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त पुरतशद्दुद मुज़ाहिरीन में मुलविसनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत कार्रवाई कई वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे सिंध जे हिक ॾींहं जे दौरे ते सख़र आमद। इमरान ख़ान कामयाब जवान प्रोग्राम जो इफ़्तिताह करण सां गॾु सिंध लाइ 446 अरब रुपयनि जे तरक़ियाती पैकेज जो ऐलान कंदो। कराचीअ में वज़ीर आज़म जो गवर्नर ऐं ॿियनि अॻुवाणनि सां मुलाक़ातूं रथियल। वज़ीर आज़म हैदराबाद, लाड़कानो, टंडो अलायार, घोटकी, जेकमाबाद, मीरपुर ख़ास, टंडो मोहम्मद ख़ान, नौशरो फेरोज़, बदीन, घोटकी, खेरपुर, सांगड़, शिकारपुर ऐं सखर ज़िलनि लाइ तरक़ियाती पैकेज जो ऐलान कंदो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त वज़ीर आज़म अॼु सिंध जे 14 ज़िलनि लाइ 446 अरब रुपयनि जे तारीख़ी तरक़ियाती पैकेज जो ऐलान कंदो। इमरान ख़ान पंहिंजे फ़ैसिले सां साबित कयो आहे त उहो क़ौमी सोच रखंदड़ वाहिद लीडर आहे। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां फ़ोन ते राब्तो। मुल्क जी सियासी सूरत हाल ऐं PDM जे आईंदा हिकमत अमली बाबति ॻाल्हि ॿोल। ॿिन्ही अॻुवाणनि पारां PDM जो सरबराही इजलास जल्द घुराइण ऐं रमज़ान खां पोइ हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक तेज़ करण ते बि मुशावरत। ज़रियनि मूजिबि मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हू पीपुल्स पार्टीअ सां राब्ते में आहे। ईद खां पोइ हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक तेज़ कई वेंदी। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ख़बरदार कंदे चयो आहे त रायविंड जे घर खे को बि नुक़सानु पहुतो त इमरान ख़ान, शहज़ाद अकबर ऐं पंजाब हुकूमत महिमान हूंदा। जारी कयल बयान में मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान साहब रायविंड बाबति अदालती स्टे आर्डर जो एहतराम कयो ऐं गैर क़ानूनी हरबनि खां सवाइ पासो कयो। बहादुर कारकुननि खे भेटा पेश करियां थी जिन हुकूमती गुंडागर्दीअ जो प्लान नाकाम बणायो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।